शोभो देरो भरसा नवाड़ू वासी 80 साला माज़ूर माओ मिसमाद गुलाम हिरा पंहिंजे ई पुटनि रमज़ान ऐं सींगार मंगने जो जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मूजिब नवाड़ो वासी 80 साला माज़ूर मिसमात हिरा ज़ाल गुलाम रसूल मंगने जो पंहिंजी धीअरुनि ऐं ॿारनि सां गॾिजी मीडिया अॻियां एहतजाज करे था आहियूं त मुंहिंजा ॿई पुट रमज़ान ऐं सींगार मंगने जो मूं मथां रोज़ानो ज़ुल्म कनि था। मुतासिर माज़ूर मिस्कीन मिसमात गुलाम हिरा चयो त मुंहिंजे वॾे पुट रमज़ान खे मुंहिंजे मुड़ुस गुलाम रसूल कुझु साल अॻु पंहिंजे हिसे जी मिल्कियत ॾेई जुदा करे छॾियो हो। गुलाम रसूल जे मरण खां पोइ रमज़ान ऐं सींगार ॿई पैसे जी हवस में अची मूं माउ ऐं भेनरुनि ऐं मासूम ॿारनि मथां रोज़ानो राति जो ज़ुल्म ऐं तशद्दुद कनि था। असीं मिस्कीन पंहिंजे बचनि जो गुज़ारो नथा करे सघूं। असीं मिस्कीन एसएसपी खैरपुर DIG सखर ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे अपील था कयूं त असां मथां थियल ज़ुल्म जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ क़दम खणी कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।